वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला, उसी से है इस्लाम का बोलबाला। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾह मेल में ख़बर ॾींदा हलूं त इंतज़ामिया तरफ़ां लखें रुपए जी लागत सां लॻायल फिल्टर प्लांट काफ़ी अरसे खां ख़राब हुअण करे जंहिंजे करे ॻोठाणनि पीअण जे साफ़ पाणी लाइ सख़्त परेशान आहिनि। ख़राब पाणी पीअण सबबि ॻोठाणा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। इन सिलसिले में ॻोठाणनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हियूं कंदे चयो त ॻोठ में साफ़ पाणी जे लाइ लॻियल फिल्टर प्लांट काफ़ी अरसे खां ख़राब पियल आहे, जंहिं सबबि असां साफ़ पाणी पीअण बदिरां ख़राब पाणी पीअण ते मजबूर आहियूं। वाटर सप्लाई इंतज़ामिया तरफ़ां बि मिठे पाणी बदिरां खारो पाणी मुहैया कयो पियो वञे। हिननि चयो त ॻोठ अला रखियो में ही वाहिद फिल्टर प्लांट आहे जंहिं मां पूरे ॻोठ जा रवासी रोज़ानो पीअण जो पाणी भरंदा आहिनि, पर फिल्टर प्लांट ख़राब हुअण सबबि शहरी पीअण जे पाणी लाइ रोडनि ते दरबदर आहे। ॻोठाणनि मुतालबो कयो त लखे रुपए जी लागत सां लॻायल फिल्टर प्लांट ठाराए असांखे साफ़ पाणी मुहैया करे ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।